दोस्तों बुजुर्गों हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक जो जी घटिया मां अचन था पिया हिकिड़ो वॾो पहलवान आ काफर आ उन्हीं सां मुलाकात थी उन्हीं साईं खां पुछो साईं पुछो तव्हां ख़बरूं ॿुधायो जो मुंहिंजो नालो फिलानो आ मां वॾो पहलवान आहियां मल्ल विढ़ंदड़ आहियां सभिनी पहलवाननि खे मल्ल मारे आयो आहियां आख़िर ॿुधां तो त मुस्लमाननि में बि को शेर ख़ुदा आहे अली उन जो नालो आ उन सां मल्ल विढ़णा हाणे साईं पाण हुया हज़रत अली साईं फरमायो त ओ अली तोखे मिलाईंदासीं पर अॻ में तूं अलीअ जे ग़ुलाम सां विढ़ उन खां पोइ अलीअ सां विढ़ हाणे इन में राज़ छा हो तो जॾहिं मूंखां इहा ॻाल्हि ज़हन मां लही वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज़रत अली साईं खे पंहिंजे हंज में खणी वेठा पियो मके पाक में त फातिमा बिन्त असद खां पुछऊं चाची नालो छा रखूं नालो छा रखूं साईं हाणे हूअं त मां रखां पर तव्हां अची विया आहियो हाणे तव्हां रखो साईं करीमन फरमायो असां नालो नथा नालो रखंदो रब अल्लाह से रखंदो को पाण खणी आया जबल अबू कुबैस हज़रत अली साईं खणी आया अल्लाह खे अर्ज़ कयो सोना तव्हां हिन पंहिंजे बानी जो नालो पाण रखो मौलाना मोइन वाइद काशफी लिखियो आहे आसमान खां पट्टी लथी मौलाना साईं अब्दुर रहमान शाफई सफूरी नुज़हतुल मजालिस में लिखियो आहे मथां पट्टी लथी उन ते लिखियो हिन जो नालो मुंहिंजे नालनि मां अली रखो उहा पट्टी मदीने जे साईं बैतुल्लाह शरीफ जे दरवाजे ते लॻाए छॾी ही लॻी रही हजाज बिन यूसुफ वारे दौर में जेको झेड़ो थियो हरम पाक में जंग लॻी उन में को पट्टी खणी हलियो एतिरे ज़माने ते इहा पट्टी लॻल हुई जिते हज़रत अली साईं जो नालो लिखियल प्यारा मुस्लमान भाइरो हाणे उहा तो ॻाल्हि सम्झायां अली साईं उहो इशारो कयो त पहिरीं अलीअ जे ग़ुलाम सां माना इते अल्लाह साईं जो तसवर कयो रब सां पोइ विढ़जे पहिरीं रब जे बाने सां विढ़ अली बि नालो अल्लाह जो आहे वो काफर पहलवान खिलण लॻो साईं पर तो खिली दो तव्हां मूंसां छा विढ़ंदा मां वॾो पहलवान आहियां मुंहिंजी मल्ल तव्हां अञा ॾिठी कान साईं फरमायो तव्हां विढ़णो तव्हांखे पहिरीं मूंसां पवंदो उन खां बाद अलीअ सां विढ़जो ऐं साईं फरमायो अॻ में वारो बि तुंहिंजो हथ तूं विझ असां हथ बि मथे था रखूं हथ बि तो में कोन था विझूं भाकर तूं पा पहिरीं मल्ल तुंहिंजी आ वो काफर किरण खां पोइ शिकस्त खां पोइ थो गवाही ॾे त जंहिं वक़्त में हमोला अली मुश्किल कुशा खे मूं भाकर विधो हीअं जो चोरण जी कोशिश कयमि त ॼण हिमारिया जबल में हथ पइजी विया ॼण जबल में हथ पइजी विया हेना होना कुछ न हलियो साईं फरमायो हाणे असांजो वारो आहे हीअं जो मुंहिंजा प्यारा अंगड़ी हणी जो उछल ॾिनाऊंसि त गोलटाणियूं खाईंदो वियो जॾहिं उछो चवण लॻो ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है मैं खुद कहता हूँ तू हैदरे करार है सुभान अल्लाह मैं खुद कहता हूँ कि तू हैदरे करार है हैदरे करार जंहिंजे लाइ माण्हू ॿुधायो वाकई तूं हैदरे करार आहीं अली शेर ख़ुदा तूं आहे जंहिं मूंखे मल्ल मारी आहे अॼु ताईं तारीख़ मूंखे कंहिं मल्ल न हई आहे इहो तव्हांजो कमाल आहे मुंहिंजा प्यारा हज़रत अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला वॾी शान वारा वॾी होदी अॻिते मौज़ू खे हलायूं हाणे अम्मा ख़ातून जन्नत शादीअ वारी मुद्द खे पहती हज़रत अली साईं बि तो मदीने जे साईं पंहिंजूं टे न्याणियूं पंहिंजी मर्ज़ी सां उन जी शादी कराए छॾी अम्मा ख़ातून जन्नत बाक़ी रही कुरैशी ॿिया माण्हू मके पाक मदीने पाक जा रिश्तो घुरंदा हुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त मदीने जा साईं इहो जवाब ॾींदा हुआ त ॻाल्हि हीअ आहे जो टिनि न्याणियुनि जो इख्तियार मूंखे हो मूं पंहिंजी मर्ज़ी सां शादियूं करे छॾियूं हीअ जेका मुंहिंजी न्याणी आहे इन जे शादीअ जो इख्तियार रब पाण वटि रखियो
जॾहिं रब जो हुकुम थींदो ओॾाई को बि मूं वटि रिश्तो घुरण जे लाइ न अचे मालिकन मूंखे मना फरमाया मुंहिंजा महबूब 3 न्याणियूं तूं पंहिंजी मर्ज़ी सां ॾिजां पराणे छॾिजां पर ख़ातून जन्नत जी शादी असां कंदासीं जिते असांजी मर्ज़ी हूंदी उते कराईंदा हाणे मां अल्लाह जे इंतज़ार में आहियां जेॾां इशारो थींदो उते मां पंहिंजी न्याणी ॾींदुसि किताबन लिखियो आहे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ हज़रत उस्मान हज़रत उस्मान हज़रत उमर एक दफ़ो वेठा किन रवायतन में हज़रत साद भी आयो आहे पाण में वेठा त मदीने जे साईं जी आख़िरी न्याणी अम्मा खातून जन्नत वेठी आहे संग अचन था रिश्तो माण्हू घुरन था मदीने जा साईं नथा ॾियनि पाण छो न हज़रत अली खे सलाह ॾियूं भलो इहो थींदो साईं जो सौट बि आहे घर जो आहे सभु कुझु आहे साईं करीमन जी वॾी मोहब्बत आहे शादी इते थिए त भलो टेई सलाह करे खूह ते आया हज़रत अली साईं पानी वेठो भरे खूह ते आया फरमायूं हैदरे करार अॼु ख़ासि ॻाल्हि खणी आया हूं साईं फरमायो ॿुधायो पाण फरमायूं अदा अली मदीने जे साईं जूं 3 न्याणियूं जी शादी थी वई फातिमा ज़हरा जी शादी अञा कान थी आहे असांजी मर्ज़ी आहे त तव्हां असां सां गॾिजी हलो अवां संग घुरो या असां घुरूं था रिश्तो असां बि सिफारिश कंदासीं इहो कमु इते थिए त भलो आहे हज़रत अली साईं फरमायो मुंहिंजा भाइरो असल ॻाल्हि इहा त मां बि इरादो इहो कयो वेठो आहियां त मालिकनि खां रिश्तो घुरां पर तव्हांखे ख़बर आहे त मदीने जे साईं जे चेहरे में उहो जमाल आहे उहो कमाल आहे जो माण्हू मथे निहारे ई कोन थो सघे वेंदो आहियां सोचींदो आहियां त हाणे हीउ उथे त पोइ ॻाल्हि कयां हीउ उथे हिकिड़ो माण्हू जो अच वञ हूंदो आहे